अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। असांजो सिंधी जेको कल्चर आहे, जो सिंधी जेको कल्चर आहे उनजो असांजे कलादार मुंहिंजो दोस्त ख़ासि मिलियो आहे ॻोठ घोरे वारी दौरे वारे ॻोठ दौरे वारी साईं। उनखां असीं लाइब्रेरी जेको हर किताब जे बारे में लाइब्रेरी ॾिसणी आहे या किताब जे बारे में हर किताब जी जानकारी गिनणी आहे त अदा खां गिनदा उनजो असीं इंटरव्यू वठूं था माशाअल्लाह। और ऐं उनखां जी जी साईं, वॾी महिरबानी तव्हां जो हिते आया आहियो। जी असां तव्हां सां मिली करे ॾाढी जी ख़ुशी जी थी। मुंहिंजो नालो जीअं त तव्हां ॿुधायो कलाधर मुतवा आहे जी हाँ ऐं हीअ मुंहिंजी लाइब्रेरी आहे। मूं हिकिड़ी संस्था रजिस्ट्रेशन कराई आहे जंहिंजो नालो आहे मनी सिंधु सेवा संघ जी हाँ ऐं उन तहत हीअ लाइब्रेरी हले थी। हिन लाइब्रेरी जो नालो आहे AS लाइब्रेरी, यानी अब्दुल सलाम लाइब्रेरी। जी अब्दुल सलाम मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो जेको जवानी में गुज़ारे वियो। उनखे बि लिखण जो ॾाढो शौक़ु हुयो। त असां ॿई जॾहिं लिखंदा हुआसीं गॾु, या का शेर या का नई चीज़ का ईंदी हुई त हिक ॿिए सां डिस्कस कंदा हुआसीं, ॻाल्हि ॿोल कंदा हुआसीं। उन खां पोइ उहो कुदरती उहो गुज़ारे वियो। तंहिंखां पोइ मूं इहा जेका आहे सा लाइब्रेरी उन्हनि जे नाले तां मूं क़ाइमु कई आहे। जी हाँ हिन लाइब्रेरी में तक़रीबन 2000 किताब आहिनि, जेके सिंधी, गुजराती, हिंदी ऐं अंग्रेजी हर तरह जी ॿोली जा किताब आहिनि। पर वधीक जेको असांजो ध्यानु आहे सो सिंधी किताबनि ते आहे। हिते मूं वटि तक़रीबन 1500 किताब सिंधी ई हूंदा माशाअल्लाह। ऐं शाह जो रिसालो, शाह साईं ते जेके बि लिखियल ॿिया किताब आहिनि या उन्हनि जे रिसर्च किताब आहिनि उहे बि मूं वटि आहिनि। ऐं सिंध में जेको शाह साईं ते रिसर्च थियो आहे, उहे जेके ऑनलाइन किताब आहिनि उहे बि मूं वटि ई लाइब्रेरी में मौजूदु आहिनि। ईअं जेको आहे सो आउं जेको आहियां सो सिंधी सकाफ़त, सिंधी कल्चर, बनीअ जो लोक अदब, माशाअल्लाह। उहो मां पाण कहाणी लिखंदो आहियां। मुंहिंजा 20 खनि किताब लिखियल आहिनि। मां बनीअ जे कल्चर ते, बनीअ जे सकाफ़त ते, बनीअ जो जेको लोक अदब आहे, बनीअ जी जेके शयूं आहिनि, बनीअ जी जेके झूनियूं ॻाल्हियूं आहिनि, अचण सिंध सां जेके रिश्ता हुआ, नाता हुआ, उन्हनि सभिनी शयुनि ते मां कुल मिलाए लिखंदो रहंदो आहियां। ऐं मां भारत सरकार जी जेका साहित्य अकादमी आहे उन में मां 3 साल मेंबर रहियसि। छो त उहा साहित्य अकादमी आहे पूरे मुल्क में सिंधियत लाइ कमु कंदी आहे। त अलहमदिल्ला मूंखे इहो बि चांस मिलियो, मां उन अकादमीअ सां बि जुड़ियल रहियसि। ऐं मूंखे राजस्थान सिंधी अकेडमी जो बि अवॉर्ड मिलियल आहे मूंखे हिकिड़े किताब ते। त इन हिसाब सां मूंखे तक़रीबन 20 खनि अवॉर्ड मिलियल आहिनि मुख़्तलिफ़ अकादमियुनि जा ऐं मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि तरफ़ां मूंखे अलॻि अलॻि अवॉर्ड्स मिलियल आहिनि। ऐं मुंहिंजो कमु, मां हाणे सॼो वक़्तु लिखणु, पढ़णु ऐं रिसर्च खे ॾींदो आहियां। ऐं हिते जेके तव्हां जहिड़ा दोस्त ईंदा आहिनि रिसर्च लाइ या सिंधी सकाफ़त जे बारे में ॼाणण जे लाइ, बनीअ जी सकाफ़त जे ॼाणण जे बारे में, सिंधियुनि खां सवाइ हिते गुजराती, हिंदी, अंग्रेजी काफ़ी दोस्त ईंदा आहिनि। त मतिलबु हीअ तव्हां सॼो मुंहिंजो जेको कैंपस आहे उहो तव्हां ॾिसी सघो था। हिते उहे रही सघनि था। हिते बिल्कुलु कचेरियूं थींदियूं आहिनि, दोस्त ईंदा आहिनि, जंहिंखे जेका बि ज़रूरत हूंदी आहे, जेका बि असां खां मदद थींदी आहे उहा असां कंदा आहियूं। ऐं कचेरी ऐं रिहाणियूं थींदियूं आहिनि। ॿियो वधीक तव्हांखे कुझु पुछिणो हुजे त बिल्कुलु पुछी सघो था। जी माशाअल्लाह। लाइब्रेरी जेको बनाई आहे ये सिंधी जेको मक़सद आहे बेहतरीन, बहुत अच्छी बनाई आहे। असीं दुनिया खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त माशाअल्लाह ही जेको हिन रस्ते ही रोड अवां वटि वञे थो, जेको हिते अची ॾिसो और हिते जेको आहे हिन में फ़ाइदो बि उठाओ। किताब त ज़रूरु हुन में फ़ाइदो बि उठाईंदा। दोस्तनि खे चवंदा हिन जॻह ते ऐं ज़रूरु अचिजा। ये जगह है ॻोठ जो, ये एड्रेस बताओ जेको रोड मथे। जी लाइब्रेरी त अञा असां में एॾी तालीम मतिलबु बदकिस्मती सां मां राजस्थान में टूर करे आहियां। जेका असांजी हालत आहे उहा उते बि इहा ई हालत लॻी। उते सुगड़ वग़ैरह आहिनि पर असांजे समाज में, असांजे क़ौम में अञा एॾी तालीम कोन्हे। न त लाइब्रेरी जो हिकिड़ो वॾो मक़सदु हूंदो आहे, वॾो हिकिड़ो जंहिंखे चइजे था हिकिड़ी इम्पोर्टेंस हूंदो आहे अंग्रेजी में। छो त हीअ लाइब्रेरी आहिनि जेके हाणे असां त
इंसान जी माण्हू जी उमिरि इंसान जी उमिरि थींदी आहे वधि में वधि 60 साल 70 साल 80 साल जीअंदो आहे, जी हाँ। पर उन्हनि जो जेको किरदारु हूंदो आहे या उन जेको लिखियो हो या उन जेको सोचियो हो उहो किताबनि में ईंदो आहे। ऐं बदकिस्मत सां असांजो इहो जेको इतिहास हुयो, जेको असांजे वॾड़नि जूं ॻाल्हियूं हुयूं, हाणे नई जनरेशन नई पीढ़ी जेका आहे उहा त मोबाइल में पई आहे, उनखे का एॾी सुध कोन्हे, पंहिंजे कल्चर जी कोन्हे, पंहिंजे अबा ॾाॾा छा हुआ, उन्हनि जा कहिड़ा किरदार हुआ, उहे कहिड़ा उन्हनि जी ईमानदारी, उन्हनि जी जेका दयानतदारी ईमानदारी हुई उहा हाणे असां में रही कोन्हे। त इहे सभु ॻाल्हियूं लिखियलु हूंदियूं त 50 सालनि खां पोइ पढ़ी सघंदियूं, या कंहिंखे ज़रूरत पवंदी पंहिंजे इतिहास जी, बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजे ॻोठनि जी, त उन लाइ करे हिन तरह जो जेके लाइब्रेरियूं आहिनि उहे हुअणु ज़रूरी आहिनि। बाक़ी जेके असांजा सुगड़ वग़ैरह शाइरी वग़ैरह कनि था, तव्हां बि ॾिठो हूंदो की भई सुगड़ जेसि ताईं जीअरो रहे थो तेसि ताईं उहा शाइरी हुनजी हलंदी रहंदी आहे, या पाण ॿुधाईंदो रहंदो आहे या ॿिया ॿुधाईंदा रहंदा आहिनि। जी हाँ। पर उहो हर कंहिंखे मरणो आहे, उहे बि जॾहिं गुज़ारे वञनि था त उन्हनि जी जेका शाइरी असां उन्हनि सां इतिहास जेको आहे उहो ज़ादगिरी उन्हनि जी शाइरी उन्हनि जो इतिहास उन्हनि सां गॾु हलियो वेंदो आहे। त मुंहिंजी इहा बि कोशिशि हूंदी आहे त बनीअ में जेके शाइरी कनि था, हालांकि अञा एॾी तालीम कोन्हे, पर जेके शाइरी कनि था उन्हनि जी शाइरीअ खे बि लिखी वठिजे या किताबी सूरत में उनखे आणे वठिजे, इहा हिकिड़ी मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे। इन तरह जा मूं 2 किताब कढिया आहिनि। हिकिड़ो हाजी नूह करे असांजो मुतू दोस्त हो, उन तमामु बहितरीनु शाइरी हुई, उनजो किताबु कढियोसीं। ऐं हाणे हाजी जुणन साहिबु जेको जत कम्यूनिटी मां आहे त उनजो बि हिकिड़ो किताबु कढियो आहे। ईअं हाणे जेको आहे सो अञा बि वरी असां ॿिया बि के दोस्त आहिनि उन्हनि जा बि असां किताब छपाईंदासीं। हिते जो हिकिड़ो दोस्त आहे, नौजवान दोस्त आहे अनवर समूह, उहो बि तमामु सुठो लिखे पियो, त उनजो बि हाणे किताबु असांजे कढण जो इरादो आहे, छपाइण जो इरादो आहे। इन तरह सां मतिलबु असांजो मक़सदु इहो आहे त नौजवान पीढ़ी आहे जेको आहे सो हिन मैदान में अॻिते अचे, लिखे, जेको बि असांजो आहे सकाफ़त आहे, लोक अदब आहे, गुजारतूं पिरोलियूं पहाका चवणियूं ॾोर बैत जीवण, इहे सभु असांजो लोक अदब आहे। हाणे ॾींहों ॾींहुं इहो सभु कमज़ोर थींदो पियो थो वञे ऐं धीरे धीरे इहो ख़तमु थींदो पियो थो वञे। त इन हिसाब सां अगरि लिखियलु हूंदो त किथे न किथे, ऐं हर ज़बान में कमु थी रहियो आहे, सिंध में त तमामु सुठो कमु थी रहियो आहे लोक अदब ते ॿी ॻाल्हियुनि ते, पर बदकिस्मती सां असां वटि हिंदुस्तान में ख़ासि करे सिंधियुनि में उहो कमु, मुस्लिम सिंधियुनि में ख़ासि करे इहो कमु न पियो थिए। ऐं मूंखे इहा ख़ुशी आहे त मां पहिरियों माण्हू आहियां जेको हिंदुस्तान जे अंदरि जेको इहो इन तरह जो कमु कयो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी वई इन ॻाल्हि जी। ऐं जंहिं जमात खे जेको अॻिते मैसेज ॾींदा त भई सिंधी जो जेको आहे कल्चर उनखे जॻाए रखंदा, सिंधी जेको अॻिते पढ़ाईंदा बच्चनि खे और महिनत कंदा, अॻिते सिंधी जो कल्चर अॻिते रहे। असां हिते सिंधी पाढ़िया, असां बनी इलाइक़े में सिंधी पाढ़ींदा पिया आहियूं। मूं इन ते बि हिकिड़ो किताबु लिखियो आहे, असांजा उस्ताद उन्हनि किताबु लिखियो, पोइ वरी किताबनि जी विच में अणाट हुई, वरी हुन ॻाल्हि खे मूं महसूसु कंदे मूं 2008 में बि हिकिड़ो किताबु छपायो, मूं पाण लिखियो ऐं पाण छपायो आहे। वरी हींअर मूं 2 साल थिया उहो किताबु छपायो आहे। सुबुह जो उहो किताबु जेको असांजे आसे पासे जा जेके बि मदरसा आहिनि उते असांजा मौलवी हज़रात इहो किताबु पाढ़ींदा आहिनि ऐं बाक़ाइदा उन्हनि जो इम्तिहान बि ॾींदा आहिनि। ऐं असां सरकारी तौर बि काफ़ी अॻु बचा 10-12 साल अॻु जेको सरकार तरफ़ां बि जेके इम्तिहान वरिता वेंदा आहिनि त उहे इम्तिहान बि असां ॿारनि खे ॾियारिया, बनीअ जे ॿारनि खे। त ईअं असां ॿारनि खे जेको आहे सो असां छो त मादिरी ॿोली जेका आहे सो असांजी सुञाणप आहे, मादिरी ॿोली असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, उहा ॻाल्हि सही आहे, पर जेसि ताईं लिखणु पढ़णु कोन थो अचे तेसि ताईं उहा ॿोली किथे न किथे कमज़ोर थींदी आहे। त उहो असांजो मक़सदु हूंदो आहे त ॿारु पढ़ियलु हूंदो आहे त कॾहिं न कॾहिं को न को किताबु पढ़ंदो या पंहिंजी मादिरी ॿोली सां जुड़ंदो। हाणे साईं हाजी लाइब्रेरी जे बारे में असीं पुछंदासीं, जेको किताब आहिनि कहिड़े तरह जूं किताबूं आहिनि उहा, ऐं उथी मथे असांखे बिल्कुलु हुनजो वीडियो ॾिसंदा। जी जी, हितां खां अगरि हलूं त हीअ जेको आहे शुरूआति, हा, इहे त अलॻि अलॻि किताब आहिनि, कहाणियुनि जा बि आहिनि, हिन में इतिहास बि आहे। ख़ासि करे हीअ जेको शोबो आहे इहो शाह लतीफ़ सां जुड़ियल आहे। हिते शाह लतीफ़ जा तव्हांजा फतेहचंद वासवाणी जो, डॉक्टर कल्याण आडवाणीअ जो, ऐं इहे सभु अलॻि जेके शाइरनि जेके मुरतब कया शाह साईं जे रिसाला उहे हिते आहिनि। ऐं ॿियो बि जेको शाह साईं ते जेको रिसर्च वर्क थियल आहे उहे बि किताब हिते आहिनि। जीअं हीअ किताबु आहे चुनीलाल वाधवाणी जो शाह लतीफ़ निहटो नास्तिक नाखो, इहो बि असांजे हिंदुस्तान जो हिकिड़ो सुठो राइटर आहे,
उन इहो किताबु लिखियो आहे। इन खां अलावा हीअ किताबु आहे डॉक्टर शाहनवाज़ सोढर जो सिंधी सकाफ़त ऐं शाह लतीफ़। त इहे सभु रिसर्च वर्क आहिनि जेको उन्हनि अलॻि अलॻि लिखियो आहे। हीअ असांजो हीअ किताबु आहे तूं ॾातार आऊं ॾढ, शाह लतीफ़ जी जेका हिकिड़ी सिट खणी करे उहो किताबु लिखियो आहे। हीअ बि असांजो हिकिड़ो दोस्त आहे डॉक्टर जगदीश लछाणी, ही आहिनि बम्बई जा, उन्हनि लिखियो आहे। ऐं शाह साईं कल्याण आडवाणी साहिब जो जेको आहे शाह जो रिसालो उहो बि आहे। ऐं हीअ जेको किताबु आहे इहो ॾाढो अहमियत वारो किताबु आहे, कराची यूनिवर्सिटी छपायो आहे। हिन में शाह लतीफ़, हिनखे इनसाइक्लोपीडिया चयो वञे थो। हिन में शाह लतीफ़ जिते जिते बि विया, जंहिं जंहिं सां बि ॻाल्हि कई, उहो सॼो हिन किताब में दर्ज आहे। हीअ पहिरियों भाङो आहे ऐं हिन जो ॿियो भाङो अञा छपजी रहियो आहे कराची में। ऐं कच्छ जी मुनासिबत सां जेको रिसर्च वर्क कयो हो, अभ्यास कमु हो, उन में मुंहिंजो कमु बि आहे। कच्छ सां लाॻापियल जेको जेको कमु हुयो उहो मूं कयो आहे। त इहा ख़ुशनसीबी आहे मुंहिंजी। इन हिसाब सां ही जेको आहे तमामु जंहिंखे चइजे मानाइतो किताबु आहे। बाक़ी त ॿियो शाह लतीफ़ जे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त शाह लतीफ़ जो रिसाल, शाह लतीफ़ जी ॿोली तमामु 300-325 साल पुराणी आहे। घणनि माण्हुनि खे हाणे उहा ॿोली अचे कोन थी या सम्झ में कोन थी अचे। त जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि शाह लतीफ़ जी शाइरीअ में, त उन्हनि ॾुखियनि लफ़्ज़नि जी जेका इहा डिक्शनरी आहे, हिनखे लुग़ात चयो वेंदो आहे। त उन्हनि लफ़्ज़नि जी माना हिन किताब में आहे। हीअं शाह लतीफ़ ते असांजो जेको आहे सो असां वटि सुठो जेको आहे मवादु मौजूदु आहे। इहे सभु डिक्शनरियूं आहिनि, हिंदी, अंग्रेजी, गुजराती, त मुंहिंजे हिते सभु किताब आहिनि। इहे सभु सिंधी किताब आहिनि, कहाणियुनि जा आहिनि। हिन में इतिहास बि आहे, रिसर्च बि आहे, तनक़ीद बि आहे, तहक़ीक़ बि आहे, लोक अदब बि आहे, मुख़्तलिफ़ लेखनि जा जेके असांजे हिंदुस्तान जा, ख़ासि करे हिंदुस्तान जा। सिंध जे किन लेखकनि जा किताब आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे त सिंध मां किताब अचणु वञणु मुश्किल आहे। इन करे हिंदुस्तान जा जेके बि किताब लेखक आहिनि, उन्हनि जा तक़रीबन सभिनी लेखकनि जा असां वटि किताब आहिनि। हिते बनीअ में जा माण्हू पढ़नि घटि था, छो त तालीम घटि आहे इन करे, पर चवंदा आहिनि त भई हथियार हूंदो आहे त कॾहिं न कॾहिं इस्तेमाल में अची सघे थो। हीअ किताब हिकु तरह जा हथियार आहिनि। असांजी नई पीढ़ी पढ़ंदी, असांजा नौजवान पढ़ंदा ऐं उन्हनि खे रिसर्च जी जॾहिं ज़रूरत पवंदी त उन वक़्तु हीअ जेको आहे सो असांजी हिन लाइब्रेरी जेको आहे सो इस्तेमालु थी सघे थो। ऐं इहा शइ हिकिड़ी जेका आहे सा मूं हिते कई आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त भई मां सॼो वक़्तु जेको आहे सो मां हिन कम लाइ ॾींदो आहियां। तव्हां जहिड़ा जेके दोस्त ईंदा आहिनि त उन्हनि सां रिहाण कचेरी थींदी आहे। हीअ असांजो जेको कमु आहे सो हले पियो। हीअ जेको हाल तव्हां ॾिसो था, इहो भारत सरकार जी हिकिड़ी योजना आहे, बॉर्डर एरिया डेवलपमेंट प्रोग्राम। त उन्हनि जी ग्रांट सां ई लॻभॻि 2 करोड़ जे ख़र्चे सां ई सॼी लाइब्रेरी ऐं सॼो हाल ठहियलु आहे। बढ़िया आहे। हिते असां सेमिनार्स बि कंदियूं आहिनि। बिल्कुलु सही आहे। न सुठी, ॾाढी बहितरीन। बिल्कुलु साईं। हाणे थोरो ॿार आहे, हिन जो नालो वालो बिल्कुलु बिल्कुलु साईं घुमाए छॾियो। न बहितरीन आहे साईं। हीअ जेको सॼो कैंपस आहे इहो पंहिंजो ई आहे, असांजी संस्था जो आहे ऐं हिते को बि अचे थो, रही सघे थो। सुठो। हाणे जेको आहे वेहण जी बैठक ऑफिस आहे हुते। हा, वॾा दोस्तो हे पूरो ॿाहिरां थोरो वठी छॾियो माशाअल्लाह। हुते हू अॻिते छा आहे? उहो बि असांजी ऑफिस ई आहे, पर हीअ ऑफिस होॾां शिफ्ट करणी आहे। किताब विताब हाणे वॾी ऑफिस हाणे खणी वञणी आहे रमज़ान पुठियां इंशाअल्लाह, रोज़नि खां पोइ। हीअ जेको नालो आहे इहो
अच्छा ॾिसी सघो था। हा हे जी ऑफिस आहे माशाल्लाह, ऑफिस बहितरीन आहे। सिंधी कल्चर जो बंदो, सिंधी खे जॻहि रखण वारो, जिंदा रखण वारो जेको सम्झो था उहो ई शख़्स आहे। जी जी महिरबानी हिन जी वॾी ख़ुशी थी मिली बिल्कुलु बिल्कुलु। असांखे। और कच्छ जे अंदरि में जेको आहे ये मुंहिंजी ऑफिस आहे हिकिड़ी, मां ऑफिस आहे हिते माशाल्लाह ॾिसी सघो था, सॼो कंप्यूटर वग़ैरह जो कमु आहे। और ही जेको आहे से मूंखे अवार्ड वग़ैरह जेके मिलियल आहिनि मुंहिंजे लिखणीअ हीउ में। जेको वर्ड मिलियल आहिनि, ॾिसो बाबा माण्हू चवनि था सिंधी कल्चर ते कोई अवार्ड नथो मिले। ॾिसो सिंधी कल्चर ते जेतिरो मिलियो आहे न एतिरो कोई शइ ते कोन मिलियो आहे। कंहिं मास्टर जी चाहे कोई नौकिरी वारे जी एतिरी कोन मिली आहे जेको हिनखे मिलियो आहे। माशाल्लाह, अल्लाह ख़ुशि रखे हिन जी, बिल्कुलु वधंदो रहे माशाल्लाह। आमीन आमीन। कंप्यूटर वग़ैरह सारो कमु, छपण जो काम, सारो कमु किताबनि जो। ॿियो ही पुराणे वक़्त जो हिकिड़ो रेडियो आहे। रेडियो आहे अञा बि ॾिसो वस्तु रखे वेठो आहे माशाल्लाह। अञा होॾे हाणे हिनखे पॉज़ करियो। हा न हेॾा अचो हुते, हिते बि अञा किताब आहिनि। जी हा, हिन पासे हिकिड़ो वरी ॿियो कमिरो आहे, ॾिसूं था माशाल्लाह। इहो नक्शे जो आहे, ही कच्छ जो नक्शो आहे। कच्छ जो, हा पूरे कच्छ जो आहे। असां जेको आहियूं हींअर हिते आहियूं, बन्नी, हिनखे हिन एरिया खे बन्नी चइबो आहे। हिन जे पासे में जेको खावड़ा आहे, खड़ीर, हिन तरह जा, हीअ असांजी पुराणी लाइब्रेरी हुई। हाणे जेका असां नई लाइब्रेरी ठाही आहे, हीअ पुराणी लाइब्रेरी, हाणे हिनखे ओताक ठाहे छॾियो आहे। ओताक यानी बैठक जेको असांजे दोस्त ईंदा आहिनि त हिननि हिते रही सघनि था। माशाल्लाह, ही भी पुरानी लाइब्रेरी हुई। हिते बि किताब आहिनि, के किताब भरियल आहिनि। हिकिड़ो सिंधी कल्चर आहे साईं, ॾिसी सघो था ही किताबूं। ही बि जेके ही पुराणी शयूं आहिनि सभु उन्हनि मां पुराणी चीजूं रखणु ॾुखियो आहे। सारो लाइब्रेरी में सारो कमु कल्चर हिते पियो आहे, ॾिसी सघो था। किताबूं आहिनि, सारो कमु आहे। हिन में बि किताब आहिनि, भी ॾिसी सघो था। सारो कमु माशाल्लाह। अल्लाह अदा खे ख़ुशि रखे, जिंदा रखे, हिन उमिरि वॾी ॾे। जेको हिन हिते थोरो हीअं न, हीअं मथे थोरो हिन। किताब ॾिसी सघो था। स्टेशन ते भगाई हमारे स्टेशन ते पूरो केरा सिंधी कल्चर जो आहे ये अपन करे सिंधी कल्चर जो आहे। इहो कच्छ जो नक्शो आहे। कच्छ जो नक्शो आहे। अरे लाइट आहे न माशाल्लाह, सॼी लाइब्रेरी ही लास्ट नंबर वाली पुरानी लाइब्रेरी है, सबसे बेहतरीन है दोस्त। ॾिसण जो बने छोटो है, वॾी सक्सेस था। हाइट बने छोटी है, वॾी दिल है वटि। हिन जेको चीज़ों रखियो है दुनिया के अंदर में, साईं वेलकम तव्हांजो, वॾा कुर्ब वॾा आहे। ठीक ठाक, महिरबानी साईं। दोस्त माफ़ कजा, कराए कोन सघियासीं थोरो।
महिरबानी साईं। तो साईं सभु मिलिया आहिनि असांखे। ही भली करे आया लिखियल आहे। हा न, हा साईं, बहितरीन पूरो नक्शो असांजे जेको मामा फिर फोन नहीं किया मां फोन कयो सिंधी में वॾा मां हिकिड़ी करे मूड सिंधी में हूंदो कल्चर सही। जिंदा ही ओताक भी आहे, लाइब्रेरी पुराणी लाइब्रेरी ही आहे माशाअल्लाह। ही अञा विझी छॾियो हिन में ओताक लिखियल आहे। ओताक बिल्कुलु ओताक लिखियल आहे, रोड हा मथे जा सिंधीअ में। दोस्त वेठा आहिनि, मिठू वग़ैरह।